सी घोट की तरफ बिन धुरियन में झेड़े दौरान जख्मी थियल एक ॼणो ज़ख्मनि जा सूर न सहंदे फौत थी वियो आहे। शहाणी बिरादरी जी बिन धुरियन में झेड़े दौरान जख्मी थियल सरदार शहाणी ज़ख्मनि जा सूर न सहंदे फौत थियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे, अवां सां शेयर कंदा हलूं। घोटकी मां बिन धुरियन में झेड़े दौरान जख्मी थियल एक ॼणो ज़ख्मनि जा सूर न सहंदे फौत थी वियो आहे। ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं। घोटकी मां बिन धुरियन में झेड़े दौरान ज़ख्मी थियल एक ॼणो ज़ख्मनि जा सूर न सहंदे फौत थी वियो आहे। लाइन ते मौजूद आहे मुश्ताक लिगारी जी। मुश्ताक, आगाह कजो। जी, शहाणी बिरादरी के बिन धुरियन में झेड़े सबब जख्मी थियल पीरसन जो है तकर अस्पताल के रस्ते में फौत थी वियो है। घोटकी वेझो आदिपुर थाने जी हद ॻोठ अलीबख्श शहाणी में शहाणी बिरादरी के बिन धुरियन में ज़मीन जे पुराणे तकरार सां झेड़ो थी पियो। गोलियूं लॻण सां ज़ख्मी थियल 65 सालनि जो सरदार शहाणी जो है ज़ख्मनि जा सूर न सहंदे सखर अस्पताल जे रस्ते में फौत थी वियो है। हीअं जीअं कि पीरसन जो लाश ॻोठ पियो त कहराम अची वियो। हिन वक़्तु आदिपुर थाने जद में जेको इहो झेड़ो थियो आहे शहाणी बिरादरी जे बिन धुरियन में, जंहिं में जेको पीरसन फौत थी वियो आहे। जी, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।